थरपारकर ज़िले में वॾे अरसे खां 2011 खां वठी 2020 जेका ही साल हले पियो ऐं इन दौरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं ही गर्मियुनि जूं मौसमूं ईंदियूं आहिनि त मोर जेके आहिनि उन्हनि में राणीखेत जूं बीमारी आहे उहो पकड़बी आहे। त उन हवाले सां हर साल सवनि जे तइदाद में जेका मोर आहिनि उहो फतकी मरी वेंदा आहिनि। थर में हिन वक़्तु रुञ आहे, उञ आहे, बुख आहे, उनजे करे जेका मोर पखी आहिनि दाणू न मिलण जे करे, पाणी न मिलण जे करे सख़्तु ॾाढी इंतहाई गर्मी आहे। असां समूरी सूरताल ते ॻाल्हाईंदासीं। हितां थर जा सियासी समाजी अॻवान आहिनि, अदीब आहिनि, लेखक आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। थरवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मोरनि जे हवाले सां हू छा चवनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हज़ारे तादाद में मोर आहिनि उहे हिन वक़्तु काफ़ी मोर जेको राणीखेत जी बीमारी में मरी रहिया आहिनि। असां काफ़ी शिकायतूं कयूं जेके आहिनि, उनखां पोइ सॼे मीडिया में जॾहिं ख़बर लॻी उनखां पोइ नोटिस वरितो हुयो, पर कल्ह जेकॾहिं आया आहिनि वाइल्ड लाइफ वारा, हुननि ख़ाली जेके आहिनि चक लॻाए ॾिसी विया आहिनि, उनखां पोइ को बि तदारक न थियो ऐं मोर जेके काफ़ी मरी रहिया आहिनि। मोर जो सुहिणो पखी आहे, थर जी रौनक आहे, थर जो माना नाज़ आहे। इन पखी तव्हांजे वाइल्ड लाइफ खाते खे, झंगली जीवत वारे खाते खे जेको सो महिरबानी करे जल्द खां जल्द तहरक में आणीनि ऐं उन्हनि खे जेको मुतहरिक करे हिननि जो इलाजु कराइनि। पखियुनि जानवरनि जा डॉक्टर मोकिलिनि जेको हिननि जी टेस्ट थिए। हिननि में लॻे पियो जेका वायरल बीमारी आहे। टारके कलोई टारके डिप्ले में समय मोर मरी चुका आहिनि, पर हिननि अञा ताईं को बि उन ते क़दम कोन्हे खयो ऐं उहो बुख ऐं उन जे विधे ऐं कुझु बीमार मोर जेके आहिनि राणीखेत जी बीमारी में बि आहिनि ऐं काफ़ी जरिया पिया आहिनि, अञा ताईं बि बीमार आहिनि, पर अञा ताईं उन्हनि को बि उन्हनि जे बचाव लाइ कंहिं बि क़िस्म जो तदारक न कयो आहे। थर जी जेका फितरी उसनाकी में मोर सां तमामु घणी मोहबत कई वेंदी आहे। थर जे कल्चर में, थर जे समाजी ज़िंदगीअ में मोर खे तमामु वॾी अहमियत रही आहे। मोर घर जे अंगणनि में नचंदा रहिया आहिनि, पर गुज़िरियल 20 सालनि खां जेके मोर मुख़्तलिफ़ जेके शिकारनि जे करे, जेके कुदरती आफ़तुनि जे करे या बीमारियुनि जे करे घटिजी रहिया आहिनि। थर में हिन वक़्त ते का बि हेल्थ केयर सेंटर ख़ासि तौर ते वाइल्ड लाइफ जे हवाले सां को न आहे ऐं न कई इन क़िस्म जी जेके गुज़िरियल 2011 खां वठी जेके मोर मरनि पिया उन्हनि जी का वैक्सीन कई वञे या उन क़िस्म जो कोई इलाजु कयो वञे या उन्हनि जी जेका बचाव जे लाइ बहितर उपाउ वरिता वञनि। मोरनि ते केतिरा ई थरी जेके शाइर आहिनि, थरी गीत आहिनि, उहे मोरनि जा मिलनि था। उन सां गॾोगॾु शाबती भिटाई जी शाइरीअ में मोर जो ज़िक्र आहे, विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, या शेख अयाज़ जी शाइरीअ में मोर जो ज़िक्र आहे। उन सां गॾोगॾु ख़लीफ़ नबी क़ासिम जी शाइरी में मोर जो ज़िक्र आहे ऐं ॿियनि केतिरनि ई शाइरनि बि थर जे शाइरनि ॻायो आहे। पर उन सां खां वधीक जेको असां वटि आमतौर ते थर ऐं मोर जे तज़किरे सां जेको शेर चयो वेंदो आहे, जेको कारुंजर सां जेको लॻापियल आहे, कारुंजर नी कोर मरीअ तो पिण मेलीअ नई, माथे टहुके मोर डूंगर लाॻ ॾे पियो। कारुंजर जी कोर मरण खां पोइ बि छॾण जी दिलि न थींदी, छाकाणि त उन ते जॾहिं मोर टहुकंदो आहे त डूंगर ॾींहं वांगुरु लॻंदो आहे। तो थर सॼो जॾहिं मोर खेड़ा करे नचंदो आहे तॾहिं सॼो थर जेको ॾींहं वांगुरु महसूसु थींदो आहे। 5 साल थर में हर साल राणीखेत जी बीमारी अचे थी। उन विघे हर साल तक़रीबन 1000, 1500, 1200, 1300 एवरेज आहे। 5 साल मोर मरनि पिया। हिन साल बि जेको मुंहिंजी त ॻाल्हि थी आहे, तव्हां सां बि ॻाल्हि थी आहे, ॿिया साफ़ी ॿुधाइनि था, आम असांजा माण्हू ॿुधाइनि था, दोस्त ॿुधाइनि था, थरवासी ॿुधाइनि था त तक़रीबन 500 खां वधीक मोर तड़पी मरी विया आहिनि राणीखेत जे करे। मां पुछां थो किथे आहे सिंध सरकार? इन मोरनि खे मरंदे उते थरी जॾहिं ॾिसनि था, असां ॾिसूं था, ॾुख थो थिए। इहा पखी मरण लाइ कोन्हे, इहा सूंह आहे थर जी, इहा सूंह आहे सिंध जी, इहा सूंह आहे इन धरती जी। इन्हनि वाइल्ड लाइफ वारनि खे लखें रुपया, बल्कि जा असां बजट बुक में ॾिसंदा करोड़नि जो बजट आहे हिन जो। वाइल्ड लाइफ वारनि जो करोड़े रुपयनि जो बजट आहे। लॻे थो त इहे इन्हनि तइ करे छॾियो आहे त भली माण्हू मरी वञनि, ॿार मरी वञनि, जानवर मरी वञनि, मोर मरी वञनि, केरु पुछणो न आहे। मां सम्झां थो ज़िम्मेवारी कंहिंखे ॾियणी पवंदी। कंहिंखे थर में हर पासे जिथे वञूं था तड़पी मोर मरनि था, तस्वीरूं अचनि थियूं, तव्हांजे चैनल ते अचे थी, अख़बारनि में अचनि थियूं, पर
पोइ बि का इन्हनि खे वाइल्ड लाइफ वारा हिते वाइल्ड लाइफ खाते जो स्टाफ ई कोन्हे, गाॾियूं न आहिनि, काश खाई विया सभु। मां सिंध सरकार खे चवां थो, वज़ीर साहिब खे चवां थो, वाइल्ड लाइफ खाते खे चवां थो, इन मोरनि खे बचायो। मोरनि तब ख़तमु थी वेंदा, थर जी तूं सुबुह ख़तमु थी वेंदी। मोरनि लाइ बचायो, कुझु इलाजु कयो, कुझु दवा कयो, कुझु बंदोबस्तु कयो। हिन वक़्तु जॾहिं ही बीमारी शुरू थी आहे त बीमारी खां पोइ मोर मरण जो सिलसिलो तमामु घणो आहे। मोरनि जो नस्ल जेका आहे उहो नायाबु थींदो वञे पियो, पर सिंध हुकूमत थोरो वाइल्ड लाइफ खाते पारां मोरनि खे बचाइण जे लाइ के उपाय न आहिनि वरिता, ऐं मोरनि जी बीमारी आहे, मोरनि खे संभालणु, मोरनि जी सार संभाल लहण जे लाइ को उपाउ न वठण जे करे मोरनि जो नस्ल ख़तमु थींदो पियो वञे। सिंध हुकूमत खे घुरिजे त समूरी सूरत हाल ते ज़ाब्तो आणण जे लाइ मोरनि जो नस्ल जेका उहो बचाए वञे। मोर थर जी सूंहं आहिनि, जॾहिं बरसाति पवंदी आहे त मोर जेका पखी आहिनि उहे मिठियूं ॿोलियूं ॿोलींदा आहिनि, ऐं मोरनि में हिकिड़ी इहा ख़ासियत आहे त मोर पखी बरसाति जी जेका मौसम आहे, मुंदि जॾहिं वेझो ईंदी आहे उन वक़्तु उहे जेका से काफ़ी कियाट कंदा आहिनि, त उन में थरवासी अंदाज़ो लॻाए छॾींदा आहिनि त अॼु बरसाति अचण वारी आहे, 2 ॾींहंनि खां पोइ बरसाति अचण वारी आहे। उन सां गॾोगॾु हिकिड़ी अहम निशानी इहो आहे त मोर पखी आहे उहा जेका नांग बलाऊं आहिनि उन्हनि खे जेका से हू डोड़े डोड़े उहे मारींदा आहिनि। त इहे काफ़ी ख़ासियतूं मोर पखियुनि जूं आहिनि जेके थर जा वॾा आहिनि, उहे ॻाल्हियूं कनि था त मोर हिकु एहसास पखी आहे, मोर थर जी सूंहं आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त इन समूरी सूरत हाल ते कंट्रोल करण जे लाइ मोरनि जो जेको नस्ल आहे उनखे बचायो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, मिठी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।